मां सेनेट में जेके सिंधी गोठ ड्राथा था वजन कराची में, उन ते आवाज बुलंद कियो। हिकड़ी नस्ली तंजीम, नस्ल परस्त तंजीम, लिसानी तंजीम, टेररिस्ट तंजीम, दहशतगर्द तंजीम, बदमाशन जी तंजीम जेका असांजे कदीम सिंधिन के लड़ाए थी जुल्म ऐं जबर जे बुनियादन ते। मां सेनेट जे ऐवान में एहतजाज कियो ऐं आवाज बुलंद कियो तो उन्हनि खे रोकियो त असां तव्हांखे पंहिंजे जीअ में जायूं ॾिनियूं, असांखे इहो बदिलो न ॾियो। पर मूंखे अफ़सोस आहे जो सेनेट जे कंहिं बि सिंधी मेंबर मुंहिंजी ताईद कोन कई। मां 100 माण्हुनि में अकेलो बीठो हुउसि। खोड़ सिंधी मौजूद आहिनि, ॾुख ज़रूर थींदो। सलीम सैफुल्ला साहब जेको सरकार जो ख़ासि माण्हू आहे, हाणे शायदि वापदा जो वज़ीर बि कनिस था। महांगाई ते जॾहिं बहस शुरू थियो त सलीम सैफुल्ला साहब चयो त महांगाई तॾहिं ख़त्म थींदी जॾहिं डैम ठहंदा, पोइ ख़ुशहाली थींदी, पोइ ज़मीनूं आबाद थींदियूं। इत्तफाक सां सलीम सैफुल्ला खान खां पोइ मुंहिंजो वाइज़ो। मां चयो सलीम सैफुल्ला साहब शीश महलन में वेही कारतूस न छोड़ियो। डैम में पानी काॾो आणींदव? सिंध में पाणीअ जी खोट आहे। पाणीअ जे खोट जे करे सिंध जी लखे एकड़ ज़मीन बर्बाद थी वई आहे। हुन हमरा चोसी कोटड़ी डाउन स्ट्रीम में लखे मिलियन एकड़ फुट पानी ज़ाय थो थिए। मां चयो मां सॼी ज़िंदगी सफ़र में गुज़ारी आहे। कोटड़ी खां हेठि 2 दफ़ा या 3 दफ़ा मां ज़िंदगी में पानी ॾिठो आहे, न त कोटड़ी खां हेठि मूंखे पानी नज़र न आयो, वारी नज़र आई आहे। सलीम साहब तूं हल त मां तोखे कोटड़ी डाउन स्ट्रीम जो पानी ॾेखारियां। ऐं मां चयुमि त पाकिस्तान रुगो पंजाब जो नालो न आहे, 4 सूबनि जे विफ़ाक़ जो नालो आहे। जॾहिं 3 सूबा रिजेक्ट करे चुका आहिनि कालाबाग डैम खे, त पोइ तव्हां इसरार छो था कयो? यादि रखो, कंहिं बि क़ीमत ते कालाबाग डैम ठहण कोन ॾींदासीं। मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त कंहिं बि सिंधी मेंबर मुंहिंजी ताईद कोन कई। मां अकेलो बीठोसि। पर मूंखे का बि शर्मिंदगी कान्हे। मां सम्झां थो त अल्लाह जी मदद मां सां गॾु आहे। मां सम्झां थो त सॼी सिंध मां सां गॾु आहे। मां सम्झां थो तव्हां सभिनी जूं दुआऊं मां सां गॾु आहिनि। मां वाइदो थो कयां तव्हां सां बि, सिंध वारनि सां बि, सिंध धरती सां बि, सिंध जे रहवासियुनि सां बि ऐं पंहिंजे रब सां बि त इंशाअल्लाह पाकिस्तान जे ऐवान बाला में मां ज़ालिमनि जो नक में दम कंदुसि। मां पहिरियों सिंधी मौलवी आहियां जेको मां सेनेट में आयो। मांखे इहो एज़ाज़ हासिल आहे, तव्हांखे बि तो मां सूमरो आहियां। पाकिस्तान ठहण खां अॻु में जी ख़बर मूंखे कोन्हे। पाकिस्तान ठहण खां पोइ को बि सिंधी मौलवी न MPA थियो आहे, न MNA थियो आहे, न सेनेटर थियो आहे। मां पहिरियों सिंधी मौलवी आहियां ऐं सूमरो बि आहियां। ऐं मां पहिरियों सिंधी मौलवी आहियां जे 5 साल बराबर बर्तानिया में बर्तानिया वारनि खे अल्लाह जो क़ुर ॿुधायो आहे। यूरोप जे कुंड कुर्छ में मां हर साल 40 वाइज़ कया आहिनि। 5 साल बराबर 2 सालनि खां पाबंदी आहे। बर्तानिया मूं ते पाबंदी हई आहे त तूं न अच, छो त तोखों बर्तानिया खे शदीद ख़तरो आहे। मूंखे खिल आई त शुक्र थियो, कंहिंखों त डिॼनि था। अब्दुल गफूर साहब वरी चए थो सूमरे कोन था डिॼनि। मुंहिंजी चङी ॻाल्हि आहे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, मां हाणे सेनेट में पहुचण खां पोइ कुझु सरकारी मेंबरनि सां मिलियुमि ऐं कुझु गैर सरकारी मेंबरनि सां, अपोजिशन वारनि सां, सिंधियुनि सां मिलियुमि। उन्हनि खे चयुमि त मां तव्हांजी दावत करणु थो चाहियां। सिंधी मेंबर जेके बि MNAs, सेनेटर्स, वज़ीर, मुशीर, हड़ई, सरकारी तोड़ी गैर सरकारी, चऊं त तूं छो थो दावत करणु चाहे? मां चयो इन जे करे त मां तव्हांखे अर्ज़ कयां त पार्टी पंहिंजी जॻह ते, मज़हब पंहिंजी जॻह ते, फ़िरक़ो पंहिंजी जॻह ते। मां तव्हांखे सिर्फ़ु इहो अर्ज़ करणु थो चाहियां त गॾिजी करे कुझु सिंध वारनि जे लाइ कयूं। ऐं इंशाअल्लाह 2-3 महीननि जे अंदरि आला सतही इजलास मां इस्लामाबाद में सभिनी खे दावत ॾेई घुराईंदुसि। ऐं उन खां पोइ सिंधी ऑफिसर जेके रहनि था इस्लामाबाद में, उन्हनि खे बि गॾु करण जी कोशिशि कयां थो। जेके 19, 20, 21, 22 ग्रेड जा ऑफिसर आहिनि, त तव्हां बि कुझु न कुझु सिंध जे लाइ कयो। ऐं मूंखे हुते ख़बर पई त सही हिते जेके विफ़ाक़ में नौकरियूं मिलनि थियूं, ख़ासि तौर ते इस्लामाबाद में फेडरल खातनि में 50 माण्हू कूड़ा डोमिसाइल ठहिराए था अचनि सिंध मां, ऐं सिंध जे बहराड़ीअ जे कोटा ते उहे चूंडजी था अचनि, भर्ती था थियनि।
मां उते ज़िम्मेदारनि सां ॻाल्हायो, मां चयो अॻु में जीअं कयो तीअं कयो, मुंहिंजे कसम खणण खां पोइ जेकॾहिं इस्लामाबाद में कंहिं बि विफ़ाक़ी खाते में को कूड़ो डोमिसाइल वारो आयो ऐं उनखे नौकरी मिली त तव्हांजी रत में रान थींदी इंशाअल्लाह। ऐं मां भरपूर नमूने चवां थो सिंध जे नौजवाननि खे, पंहिंजे बिरादरी जे नौजवाननि खे त विफ़ाक़ी खातनि में जेका बि एडवर्टाइज़मेंट अचे थी, तव्हां जेकॾहिं क्वालिफाई कयो था तो भरपूर दरखास्तूं मोकिलियो। इस्लामाबाद में जेके भी नौकरियों आहिनि इंशाअल्लाह उन सिलसिले में 20 आंगुरनि जो ज़ोर इस्तेमाल करे पंहिंजनि दोस्तनि खे उते लॻाईंदासीं। रड़ियूं थो कयां, तव्हांजे करे थो कयां। मां सम्झां थो त मां उते अव्हां जे जज़्बनि जी तर्जुमानी ऐं रड़ियूं अजायूं कोन्हनि। जेकर तव्हां गॾिजी करे रड़ कंदव त इनकलाब अची वेंदो। हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आहे, हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आहे, हीअ फूक थधी हीर खां ओथर खां तिखी आहे। वहमन जे मुकामनि में सुती पई आहे मगर जे, वहमन जे मुकामनि में सुती पई आहे मगर जे, हीअ क़ौम उथी पई त पोइ मास्टर खां तिखी आहे। ज़ालिम भाड़िया थींदा आहिनि, ज़ालिम भाड़िया थींदा आहिनि। न डिजो इन्हनि खां। मुड़स माण्हू थी मैदान ते निकिरी अचो। अगर को बदमाशी करे तो अहिड़ो सबक सेखारियोसि जो उनजा 7 नस्ल बि यादि कनि। मज़लूम सां विढ़ण गुनाह आहे, ज़ालिम सां विढ़ण इबादत आहे। ज़ालिम जी मदद करण